मौलवी साहब जे हजरत ईसा अलैहिस्सलाम जमण सां नबी आ त पो आमिना जो लाल भी जमण सां नबी आ। या अंधी समझ तो किथां दी जे हुजूर के 40 सालन जे जमार में नबूवत मिली 40 सालन जे जमारे में न हुजूर अलैहिस्सलाम नबी त तदई हुया जरे आदम अलैहिस्सलाम अञा पानी मिट्टी जे विच में हुयो मन आदम ही न थियो हुयो तामिना जो लाल तदह में नबी हुयो। गाल कर सच तो पुछूं दादा तहां कयो एतराज ना हुजूर जे अज़मत जी गाला चो सुभान अल्लाह। मुस्तफा जो शान बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह तो चो। तुझे शान मथा थिया कुर्बान नबी तुझे शान मथा थिया कुर्बान नबी घोरिया बचा जिंद जान नबी तुझे शान मथा। अल्लाह ताला पंहिंजे महबूब नबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम के दलील बनाए मोकिलियो। मुसलमानों जरे मक्के जे शहर में हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबुव्वत जो ऐलान फरमायो। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम मक्के जे माण्हुनि खे जेके मक्के में आबाद हा मुशरिक हा शिरक कंदा हा काफिर हा हुजूर अलैहिस्सलाम सभिनी खे सॼो अल्लाह जे नबी उन्हनि खे फरमायो क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ्लिहू ला इलाहा इल्लल्लाह चओ यानी अल्लाह खां सवा को बि इबादत जे लाइक़ नाहे। हुजूर अल्लाह जे वहदानियत जे तरफ़ दावत ॾिने अल्लाह जे तौहीद जे तरफ़ माण्हुनि खे दावत ॾिने। मक्के में जेके मुशरिक पहिरियां रहंदा हा घर घर में बुत रखे वेठा हा गट्टी गट्टी बाजारन में बुत रखे वेठा हा मरकज इस्लाम बैतुल्लाह शरीफ में बुत रखे वेठा हा पो जेके शिरक में बुदा पिया हा हुजूर जरे तौहीद जी दावत ने अल्लाह जे हिक हुजण जी दावत ने अल्लाह जे वहदानियत जी दावत ने मुशरिकन हुजूर खां पुछो चुसी तवां दा चो अल्लाह हिक ए त सालन सदन खां वठी असां जा अब्बा असां जा दादा सब बुतन जा पूजारी हैं बुतन जी पूजा कंदा था अचन उन्हनि खे पंहिंजो खुदा समझन था उन्हनि खे पंहिंजो इलाह था समझन। अवां दा चो ला इलाहा इल्लल्लाह अल्लाह खां सवा ॿियो को इलाह कोन्हे खुदा खां सवा ॿियो को महबूद नाहे अल्लाह खां सवा को इबादत जे लाइक़ नाहे। हे सदन खां वठी असां जा अब्बा दादा भी बुतन जा पूजारी बुतन खे पंहिंजो खुदा समझंदा आहिनि। अवां दा चओ त ॿियो खुदा आहे ई कोन अल्लाह खां सवा तव्हां वटि कहिड़ो सबूत आहे त खुदा खां सवा ॿियो आहे ई कोन। माण्हुनि पुछो अल्लाह ताला इन आयत में उन्हनि जे सवाल जो जवाब ॾिनो चो सुभान अल्लाह। अल्लाह ताला फरमायो या अय्युहन्नास इंसानो हुजूर खां मुझे वहदानियत ऐं तौहीद ते दलील पुछण वारा तो खुदा जे हिक आ तो खुदा जे हिक हुजण जो दलील कहिड़ो आ। अल्लाह तबारक व तआला फरमायो क़द जाकुम बुरहानुम मिर रब्बिकुम ताकीक तव्हां वटि तव्हां जे रब जे तरफ़ां बुरहान दलील मोहम्मद करीम आयो जेको अल्लाह जे हुजण जो भी दलील आ अल्लाह जे वजूद जो भी दलील आ त अल्लाह जे तौहीद ऐं वहदानियत जो भी दलील आ। भाई न पूरी कायनात में अल्लाह जे हुजण जा कई दलील आहिनि खुदा जे वजूद जूं कई निशानियूं आहिनि
जनमा तव्हांखे पतो पवंदो त अल्लाह मौजूद आहे पर निशानियों दलील बिन क़िस्मनि जा हन हिकड़ा उहे दलील हन जेके खामोश हन दलील त ज़रूर अल्लाह जे वहदानियत हन पर खामोश दलील हन ॻाल्हाइनि कोन था ॿियो अल्लाह जे वजूद ते उहो दलील आहे जेको ॻाल्हाइण वारो आहे नातिक दलील आहे हिन पूरी काइनात जे अंदर दलील त सिज बि आहे अल्लाह जे वजूद ते दलील चंड भी आहे अल्लाह जे हुजण जी निशानी सतारा भी आहे इन नमाज़ भी अल्लाह जे वजूद जी खबर पवे थी पर ये सब खामोश दलील हल सिज ॻाल्हाईंदो नाहे